अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल उम्मीद है तव्हां खुश हूंदव। दोस्तों ही ज़मीन जी तव्हांखे पहिरियों ॾेखारियमि। ही ज़मीन भिंडी जे लाइ तयार थी आहे। भिंडी ते चुंगी थींदी ऐं बहितरीनु ज़मीन सुठी आहे ऐं हिते सब्जी वग़ैरह थींदी आहे। भिंडी, तोरी, करेलो, सब्जी जा आइटम हिते कया वेंदा आहिनि। ही कोली चवंदा आहिनि इनखे सिंधी में खरिया। ये निकितल आहिनि। दोस्तों ही कोली खां बाद में पानी भरायो वेंदो आहे। पानी भराइण खां बाद में ऐं अॻु में चुंगी कराए तुंहिंजी मर्ज़ी आहे। चुंगी जंहिंखे चवंदा आहिनि ॿिज जो जेको चुंगी थींदी आहे ॿिज जे लाइ। ही बोरिंग ते पाणी भरायो वियो आहे। हाणे ही तव्हांखे मां ॾेखारे रहियो आहियां। बाक़ाइदगी सां ॾाढो सुठो फसल आहे भिंडी। ऐं ही खिरिया साफ़ निकितल आहिनि। जेका तव्हां ॾिसो खिरिया बिल्कुलु साफ़ निकितल आहिनि। ॾिसी सघो था ज़मीन बाक़ाइदगी सां तयारु आहे हाणे। ऐं ज़मीन ही निकिरंदा आहिनि। ही बिल्कुलु ईअं रूट सिधाई थींदी आहे ऐं बाक़ाइदगी सां सुठे तरीक़े सां हिते मेहनत थींदी आहे। वॾी मेहनत खपंदी आहे। दोस्तों तव्हां बि चाहो त पंहिंजी ज़मीन में ईअं फसल करे सघो था सब्ज़ी जो। वॾी महिरबानी। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो।